सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत छुटन शाह जो सालियानो दिहाड़ो खेसाना मोरी वेझो आबड़ी में मल्हायो वियो। टंडोजाम मां एसिस न्यूज़ जे रिपोर्टर करीमदाद थहीम मूजिब मेले जो इफ्तिताह दरगाह जे गादी नशीन ऐं क़ौम परस्त अॻवान सैयद नवाज़ शाह भाॾाई चादर चाढ़े कयो। मेले में मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नवाज़ शाह भाॾाई चयो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। मज़हबी कटड़पणे ऐं दहशतगर्दी जो मुक़ाबिलो तसौफ़ सां मुमकिन आहे। अॼु पूरे ख़िते में इंतिहा पसंदी आहे। उनखे रोकण लाइ सिंध जे सूफ़ियुनि जी फ़िक्र सां रुजू कयो वञे। हुन चयो त छुटन शाह वॾो सूफ़ी ऐं इंसान दोस्त मुफ़क्किर हो। संदसि पोटो शाह शरीफ़ भाॾाई सिंध जो वॾो क्लासिकल शाइर थी गुज़रियो आहे। संदसि रिसालो छपियल आहे। उन मौक़े ते सैयद सरवर शाह भाॾाई, दिलबर शाह भाॾाई, शबीर शाह भाॾाई, वॾेरो हादी बख्श नाहियूं, जबार सुमरो, लतीफ़ जो पारखू, इबिल हसन लतीफ़ी, कामरान शाह ऐं ॿिया मौजूद हुआ। सूफ़ी रागी फ़क़ीर उर्स मक्सी फ़क़ीर दिलदार मक्सी ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो कयो।